नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में खबर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला जी सदारत हेठि सन्दस आफिस में ज़िले वासिन खे सस्तो अटो फराहम करण लाइ गॾजाणी थी गुज़री है, जंहिंमें असिस्टेंट कमिश्नरनि ऐं मुख़्तियारकारनि समेत DFC ऐं फ्लोर मिल्स जे नुमाइंदनि शिरकत कई है। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ॻाल्हाईंदे चयो त अटे जी वधंदड़ अघनि सबबि ग़रीब आवाम मुश्किलातुनि जो शिकार आहे। खेनि रिलीफ फराहम करण ज़िले इंतिज़ामिया जी अवलीन तरजीह है। इन करे फ़ैसिलो कयो वियो त ईंदड़ हफ़्ते अरबा जे ॾींहं खां ज़िले जे 5 ई तालुक़नि में सस्ते अटे जा स्टॉल क़ाइमु कया वेंदा, जिते ज़िले जूं 13 फ्लोर मिल्स स्पेशल अटो पहुचाईंदियूं। अहिड़ी रीति आवाम खे अटे जो फ़ी किलो 48 रुपयनि में मिली सघंदो। इन मौक़े ते हिन फ्लोर मिल्स जे नुमाइंदनि खे हिदायत कंदे चयो त ईंदड़ हफ़्ते सूमर ॾींहं खां ख़ोराक खाते पारां खेनि कणक फराहम कई वेंदी, जंहिं जे इस्तेमाल जो प्लान ऐं इजाज़त ज़िले इंतिज़ामिया फराहम कंदी। हिन सिलसिले में लाॻापियल असिस्टेंट कमिश्नर सूरत हाल जो जायज़ो वठण ख़ातिर ओचितो छापा पिण हणंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।